ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करिया तो माँ भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 12 स्कंद जे अध्याय 11 में भगवान श्री कृष्ण जी महिमा ॿुधी। अचो त हुन अमृत पान के वधीक चखण जे वास्ते पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 12 स्कंद जे अध्याय 11 जो ॿियो भाग शुरू कयूं। श्री सूत जी चवनि था त हे सच्चिदानंद स्वरूप श्री कृष्ण, तव्हां ही यदुवंश में शिरोमणि रूप में अवतार वठी पृथ्वीअ जे शत्रुअनि के नाश कयो आहे। तव्हां जो पराक्रम सदाई हिक ही नमूने रहे थो। ब्रज जूं गोपियूं, नारद मुनि ऐं भक्त जिन सदाई तव्हां जो पवित्र नालो जपीनि था। हे नाथ, तव्हां जो नालो, गुण ऐं लीलाइन जो वर्णन ॿुधण सां जीव जो कल्याण थिए थो। असीं सभु तव्हां जा शेवक आहियूं। तव्हां कृपा करे असांजी रक्षा करियो। जेको मनुष्य प्रभात वेले उथी भगवान जे नाम सुमरन जो कीर्तन कंदो ऐं भगवान जी लीलाइन जो पाठ कंदो, उनखे सभिनी जे हृदय में रहण वारे ब्रह्म स्वरूप परमात्मा जो ज्ञान मिलंदो। सोंक जी चयो, हे सूत जी, भगवान श्री सुखदेव जी श्रीमद् भागवत जी कथा ॿुधाइण वक़्तु राजा परीक्षित खे 5 स्कंदनि जी वार्ता ॿुधाईंदे चयो त हू त ऋषि, गंधर्व, अप्सराऊं, नांग, राक्षस ऐं ॿिया देवताऊं जे हिकु टोलीअ जी टोली हर महीने बदिलजंदा रहनि था, उहे 12 गुण पंहिंजे स्वामी 12 अदितियुनि सां गॾु रही कहिड़ो कमु कनि था ऐं उन्हनि जे अंदर जे इंद्रियनि जो नालो छा आहे। सूरज जे रूप में जो भगवान ही आहे, उनमें उन जे कमनि बाबति ॿुधणु चाहियूं था। सो तव्हां कृपा करे असांखे ॿुधाए कृतार्थ कयो। सभई चओ जय श्री कृष्णा। प्यारा भक्तों, हिते सोंक जी सूत जी महाराज खां कुछ सवाल पुछिया आहिनि, जिन जे जवाब में सूत जी चयो, सभिनी प्राणियुनि जी आत्मा भगवान विष्णु ही आहे। ज्ञान ऐं अज्ञान जो पैदा कंदड़ बि पाण आहे। हू हर साह वारे में हू वसी रहियो आहे। श्री हरिअ जे हिन अंतर्यामी रूप मां सूर्य ठहियो आहे। ऋषियनि उनखे केतिरनि ई रूपनि में वर्णन कयो आहे। इहो ही सभिनी वेदनि जी क्रियाउनि जो मूल आहे। भगवान माया जे द्वारा काल, पृथ्वी, ॾह ॾसाहूं कर्म कंदड़, सोहा यानी के अर्पण कंदड़, यादि कंदड़, कर्म वेद मंत्र फल रूप सां 9 प्रकारनि जो चयो वञे थो। भगवान सूर्य रूप धारे माण्हुनि जो वहिंवार ठीक हलाइण लाइ 4 मुंदूं 12 महीना पंहिंजी तरह जे 12 गुणनि सां गॾु परिक्रमा करे थो। हे सोंक जी, दातार नाले सूर्य सां गॾु त्रिस्थली, मुराद हिकु अप्सरा, हीत हिकु राक्षस, वास्त यानी के नांग, रथकृत यानी के यज्ञ, पलस्त्य ऋषि ऐं तनबूर गंधर्व चेट महीने में पंहिंजो कार्य पूरो कनि था। आर्यमा नाले सूर्य सां गॾु पल ऋषि, अथोजा यज्ञ, प्रेहित राक्षस,
योश्चक स्थली अप्सरा, नारद गंधर्व ऐं कचनेर नांग इहे वैसाख महीने में पंहिंजो कमु कनि था। मित्र नाले सूर्य सां गॾु उत्तरा ऋषि, पूर्वशे राक्षस, तक्षक नाग, मेनका अप्सरा, हाहा गंधर्व ऐं रथ स्वपन यज्ञ इहे ॼेठ जे महीने में पंहिंजो कमु पूरा कनि था। इशाद के वर्णन नाले सूरज सां गॾु वशिष्ठ मुनि, रंभा अप्सरा, संजनीय यज्ञ, हूहू गंधर्व, शुक्र नाग ऐं चित्र स्वपन राक्षस आखार महीने में पंहिंजो कमु कनि था। सावण महीने में इंद्र नाले सूर्य जो कार्यकाल आहे। उन सां गॾु विश्व गंधर्व, शूटा यज्ञ, एलापुत्र नाग, अंगरा ऋषि, परमलोचा अप्सरा ऐं वर्य राक्षस कमु कनि था। बडे में सूरज जो नालो विव्यस्थान आहे। उन सां गॾु उग्रसेन गंधर्व, व्याघ्रे राक्षस, आसारण यज्ञ, भर्गु रखेश्वर, अनलोचा अप्सरा ऐं शिंगपाल नाले नाग रहनि था। माघ महीने में पोष नाले जो सूरज रहे थो। उन सां गॾु धनेजय नाग, वाट नाले राक्षस, सुषेण गंधर्व, सूरीच यज्ञ, धरताची अप्सरा ऐं गौतम ऋषि रहनि था। फगण महीने जो कार्यकाल पुरंजय नाले वारे सूर्य जो आहे। उन सां गॾु कर्तु यज्ञ, वृचा राक्षस, भारद्वाज ऋषि, सेंजीट अप्सरा, विश्व गंधर्व, ऐरावत नाग रहे थो। हिकु सूर्य जो नालो अंशु आहे। उन सां गॾु कश्यप ऋषि, ताखेर्य यज्ञ, रितेश गंधर्व, उर्वशी अप्सरा, वधछत्र नाले राक्षस ऐं महाशंख नाग रहे थो। पो महीने में भग नाले सूर्य सां गॾु अस्खर्ज राक्षस, अरष्टयम गंधर्व, उरुण यज्ञ, आयु ऋषि, पूर्चित अप्सरा ऐं करकोटक नाले नाग रहे थो। असू महीने में तिष्ठा सूरज आहे। जमदगन ऋषि, कंबल नाग, तलोत्तमा अप्सरा, ब्रह्मा पेट राक्षस, शतजित यज्ञ ऐं धृतराष्ट्र नाले गंधर्व कमु कनि था। कारकत में विष्णु नाले सूर्य सां गॾु अश्वतर नाग, रंभा अप्सरा, सूर्योर्चा गंधर्व, सतेजत यज्ञ, विश्वामित्र ऋषि ऐं मेखापेट राक्षस पंहिंजो कार्य कनि था। सभई चयो जय श्री कृष्णा। श्री सूत जी चवनि था त हे सौंक जी, इहे सभु सूर्य भॻवान जा जुदा जुदा रूप आहिनि। जेकॾहिं माण्हू हर रोज़ प्रातःकाल ऐं संझा जो सूरज भॻवान जो सुमिरन करे थो, उन जा सभु पाप नाश थी वञनि था। हे सूर्य देव पंहिंजे चइनि गुणनि सां गॾु 12 महीना घुमंदा रहनि था ऐं हिन ऋषि लोक में सूर्य संबंधी ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद जे मंत्रनि द्वारा उन जी स्तुति कनि था ऐं गंधर्व उन जी साराह में गीत ॻाइनि, अप्सराऊं अॻियां नृत्य कंदियूं हलनि थियूं। यक्ष गण रथ खे सिंगारीनि था ऐं बलवान राक्षस उन खे पुठियां धिकीनि था। उन खां सवाइ वाल्कीय नाले 60,000 निर्मल भाव महर्षि सूरज ॾांहुं मोह करे अॻियां स्तुति कंदा हलनि था। सभई चयो जय श्री कृष्णा। एतिरी कथा ॿुधाए श्री सूत जी चयो त हे शौंक जी, अहिड़ी तरह भॻवान श्री हरि ही कुल्प में पंहिंजे स्वरूप जो विस्तार करे संसार जो पालन ऐं पोषण कंदो रहे थो। सभई चयो जय श्री हरि। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 12हें स्कंद जो अध्याय 11 संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया
हिन कथा के ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम, राधे राधे।